कायद अवाम ने अपने जान का नजराना पेश किया। मेरे 2 भाई शहीद हुए हैं। जो अवाम की तकलीफ है वो मेरी तकलीफ है। कदहीं असां खां विसरी न सघंदीअ हर कंहिंखे हर कंहिंखे हर 27 दिसंबर तुंहिंजी यादि ॾियारे पई। शहीद जमहूरियत अॻूणी वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे 27 दिसंबर योम शहादत जे मौक़े ते सुर्ख सलाम पेश करियूं था, जंहिं मुल्क ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो ऐं जाम शहादत नोश कई। पारां शाहनवाज़ राजपूत, मुमताज़ अली हिंगोरो, पीपी अगवाण, तालका न्यूज़, सईदाबाद। असां खां विसरी न सघंदीअ हर कंहिंखे हर कंहिंखे हर 27 दिसंबर तुंहिंजी यादि ॾियारे